नाज़रीन, ओबावड़ो में लॉकडाउन सबब पोरियत तबको सख्त परेशान है। इन हवाले से तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां सां वीडियो लिंक ते मौजूद है आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मुज़फ़र चारण। जी मुज़फ़र। जी, कोरोना वबा का बचण लाइ सिंध हुकूमत के ऐलान के 44 ॾींहं गुज़री विया आहिनि ऐं जेके मिसकीन माण्हू पोरियो करे पेट जो सफ़र गुज़र कंदड़ राशन लाइ तमामु सख़्त परेशान आहिनि। इन वक्त असीं उबाड़ी शहर के मेन चौक ते मौजूद आहियूं। शहरी असां सां गॾु आहिनि। अचो त हिननि खां पुछूं हिन जा मसाइल कहिड़ा आहिनि। अदा असांजो इहो मसलो आहे, असां सॼो ॾींहुं मज़दूरी कंदा आहियूं, मुसाफ़िर कंदा आहियूं। असांजी दिहाड़ी 200-300 रुपया थींदी आहे। असां 1.5 महीना घर वेठा रड़ाऊं, ॿार बुख ते वेठा आहिनि। ठीक है, असां मजबूरी को निकिता आहियूं, ना कोई असांखे राशन पुॻो आहे, ना कोई ॿियो मसलो मसाइल। महंगाई जी तो कहिड़ियूं ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधायूं। हे महंगाई अॼु जी न, महंगाई शुरू को ईअं वधी पई आहे। हाणे महंगाई त तव्हां ॻाल्हियूं खणो, लीमे जी क़ीमत पुछो, 50 रुपए पाव हलंदो हुयो, 100 रुपए किलो, 150 रुपए किलो हलंदो, 400 रुपए किलो। गोश्त जेको वॾो 400 रुपए किलो हलंदो हुयो, इन टाइम 800 रुपए किलो आहे। नंढो गोश्त जेको 800 हलंदो, 1500 रुपए किलो आहे। भाॼियुनि जी क़ीमत ॾिसो, दालनि जी क़ीमत ॾिसो, गिहु जी क़ीमत ॾिसो, सब्जियुनि जी क़ीमत ॾिसो। ग़रीब माण्हू हिकु त कोरोना जे करे पहिरें परेशान लॻा पिया आहिनि, उनजा रोज़गार बंदि आहिनि। मथूं एतिरी महांगाई थी पई आहे, जंहिंमें असांजा न DCs एक्शन खणंदा आहिनि, ना ई ACs एक्शन खणंदा आहिनि, ना ई मुख्तियारकार एक्शन खणंदा आहिनि। तव्हीं शहर वासियुनि जा वीचार ॿुधा ऐं शहर वासियुनि जो चवणु आहे असांखे 1 महीनो 14 ॾींहं थी विया आहिनि, न को राशन मिलियो आहे, न एहसास प्रोग्राम मां का फ़ाइदो मिलियो आहे, न ऐं ॿियो माह रमज़ान जे महीनो ईंदे ई महांगाई चोट चढ़ी वई आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे AC उॿारो ऐं मुख्तियारकार खे हथ राधू महांगाई कंदड़ दुकानदारनि ख़िलाफ़ एक्शन खयो वञे। कैमरामैन अख्तियार सोलंकी सां गॾु मुज़फ़र चारण, आवाज़ TV उॿारो।